नाज़रीन, तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त वापस वठी छड़ी है। दरख्वास्त ते ॿुधणी दौरान PTI के वकील लतीफ़ खोसा और चीफ जस्टिस में विच में मुकालमो थियो। लतीफ़ खोसा चीफ जस्टिस के मुखातिब थींदे चयो त अवां जी अदालत में केस हलाणी नथा चाहियूं। अवां अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो जंहिंसां सॼी PTI विखरी वई। अवां त तहरीक इंसाफ खां फील्ड ई फुरे छॾी। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स ॾींदे चयो त ॿिए केस की ॻाल्हि हिते करणु मुनासिब न आहे। सुप्रीम कोर्ट के फैसले जो मलबो असां मथां न विझो। इलेक्शन कमीशन चवंदी रही तो पार्टी चूंडू कराए न कराई वयूं। चीफ जस्टिस वधीक चयो त अदालत के साम्हूं चूंडुनि जो मामलो आयो। असां तारीख़ जारी कानून असां नथा ठाहियूं। असां कानून ते अमल कराईंदा आहियूं। अवां खे कानून पसंद न आहे तो तब्दील करे छॾियो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त वापस वठी छड़ी है। दरख्वास्त ते ॿुधणी दौरान PTI के वकील लतीफ़ खोसा और चीफ जस्टिस विच में मुकालमो थियो। लतीफ़ खोसा चीफ जस्टिस के मुखातिब थींदे चयो त अवां जी अदालत में केस हलाणी नथा चाहियूं। अवां अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो जंहिंसां सॼी PTI विखरी वई। अवां त तहरीक इंसाफ खां फील्ड ई फुरे छॾी। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स ॾींदे चयो त ॿिए केस की ॻाल्हि हिते करणु मुनासिब न आहे। सुप्रीम कोर्ट के फैसले जो मलबो असां मथां न विझो। इलेक्शन कमीशन चवंदी रही तो पार्टी चूंडू करायूं पर न कराई वयूं। चीफ जस्टिस वधीक चयो त अदालत के साम्हूं चूंडुनि जो मामलो आयो। असां तारीख़ जारी कानून असां नथा ठाहियूं। असीं कानून ते अमल कराईंदा आहियूं। अवां खे कानून पसंद न आहे तो तब्दील करे छॾियो।